जी नाज़रीन, दड़े ऐं बरपासे रटा स्टाफ समेत बठोरे तेलके में मंशियात आइस हीरोइन आकड़ा पर्ची ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ मंशियात रोक तहरीक तरफ़ां रटा स्टाफ खां दड़े ताईं 3 किलोमीटर रैली कढी ऐं धरणो हयो वियो आहे। उन हवाले सां रैली में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻुवान ऐं औरतूं शरीक थियूं। अचो त पाण उन सां ॻाल्हि ॿोल करियूं त उहे छा था चवनि। असांजो अॼु जो हीउ एहतजाज जेको आहे उहो हिते जी मंशियात खोरनि जे ख़िलाफ़ उन सां गॾोगॾु असांजी जेका पुलिस इंतिज़ामिया आहे, स्पेशली असांजो SSP सुजावल जेको हिननि सभिनी मंशियात फ़रोशनि जो जेको आहे सरबराह थियो वेठो आहे। हर हफ़्ते हू लखे रुपया जेको आहे हफ़्तो वसूल करे थो। हिते उन जेको आहे उहो मंशियात फ़रोशनि खे खुली छूट ॾेई छॾी आहे, जिते हर शहर में हर ॻोठ में हीरोइन आइस वॾे पैमाने ते जेको पखिड़िजी वियो आहे। नौजवान नसल जी ज़िंदगियूं जेके आहिनि उहे दाव ते लॻल आहिनि। सिर्फ़ु हिन ॻोठ में ई जेको रटा सूमरो जिते असां हिन वक़्तु बीठा आहियूं, 100 खां वधीक नौजवान आहिनि जेके हीरोइन ऐं आइस जे नशे में मुब्तला थी चुका आहिनि। उनखां पोइ दड़े में सवे नौजवान आहिनि, बठोरे में आहिनि, सुजावल में आहिनि। सॼो ज़िलो जेको आहे असांजो मुकमल तौर ते तबाह थी वियो आहे ऐं उन सॼी तबाही जो ज़िम्मेवार जेको आहे हिन वक़्तु असां वटि जेको SSP आहे उहो ई आहे। असां आला इंतिज़ामिया खां IG सिंध खां मुतालबो था करियूं त फौरी तौर ते SSP सुजावल खे हटाए हिते हिकिड़ो CSS ऐं ईमानदार ऑफिसर मुक़ररु कयो वञे, जेको हिन मंशियात फ़रोशनि सां गॾु हिन ज़िले में जेको बि क्राइम आहे उनजो ख़ात्मो आणे। अॼोको हीउ एहतजाज सुजावल ज़िले ऐं उनजे बरपासे इलाइक़नि में स्पेशली शहर दड़ो तेलको बठोरो मंशियात जूं चीज़ूं एतिरियूं त सरेआम हलनि पियूं जो नौजवान नस्ल ॾींहों ॿिए ॾींहुं तबाही जी तरफ़ वञी रहियो आहे। हितां जा ग़रीब माण्हू जेके अटे जे लाइ परेशान आहिनि, पर मंशियात ऐं नशे उहो उन्हनि ते एॾो हावी थी वियो आहे जो उहे घरनि जूं चीज़ूं खपाइण ते मजबूर थी विया आहिनि। मुतालबो था कयूं दड़े शहर मां मुकमल तौर ते मंशियात जो ख़ात्मो कयो वञे। अॼोको हीउ एहतजाज समूरनि सियासी समाजी तंज़ीम तरफ़ां जेको सिजावल ज़िले में तमामु घणी मंशियात फ़रोशी हले पई, जंहिंमें आकड़ा पर्ची, हीरोइन, आइस, चर्स, गुटको, उन जे करे हितां जा नौजवान हज़ारनि जी तइदाद में तबाह ऐं बर्बाद थी विया आहिनि, उन जी ज़िंदगियूं तबाह थी वियूं आहिनि। हितां जी नाइल इंतिज़ामिया सिजावल ज़िले खे मंशियात जो हिकिड़ो अॾो बनाए छॾियो आहे ऐं पुलिस रोज़ानो लखें रुपए मंथली जे करे हितां जे मासूम नौजवाननि जूं ज़िंदगियूं बाह में उछलाए छॾियूं आहिनि। असां IG सिंध खां मुतालबो था कयूं हिते हिकिड़ो ईमानदार SP मुक़ररु कयो वञे, छाकाणि त हिते जो नस्ल तमामु तेज़ी सां तबाह थी रहियो आहे। गुज़िरियल 2 ॾहाकनि में जेको असां वटि रटा में जेको हीरोइन आइस जेका तबाही आंदी आहे, ऐं सम्झां थो उनजो अज़ालो सदियनि ताईं नामुमकिन आहे। खुलियाम हले पई, हीरोइन हुजे, आइस हुजे, दड़ो, बठोरो, रटा, महमूदवा, हर जॻह ते जेको आहे तव्हांखे हर शइ खुलियाम मिलंदी, केरु रोकण वारो न आहे। ऐं DIG हैदराबाद IG सिंध खां इहो मुतालबो कंदुसि त हिकदमि हिते सुजावल में जेको ईमानदार SP मुक़ररु करे हिन मंशियात जे फ़रोशनि खे जेको आहे उनखे मुंहिंजो ॾिनो वञे। हिते जेका आकड़ा पर्ची, आइस, कोकीन ऐं हीरोइन वग़ैरह जा असां नौजवान नस्लूं तबाह थी रहियूं आहिनि। हिते जा पॉलिटिकल स्टेक होल्डर ऐं जेका SSP सुजावल आहे उहो इन में बराबरि जा हिसेदार आहिनि। उन्हनि खे पैसा मिलनि था, मंथलियूं मिलनि थियूं, पर असांजी सिंध जूं नस्लूं तबाह थी रहियूं आहिनि। IG तरफ़ां बाक़ाइदे हिननि खे सख़्ती सां हिदायतूं कयूं वयूं त मंशियात मुकमल तरह ते बंदि कई वञे, पर असां वटि SP जेको नाहिल SP आयो आहे जेको वेठो आहे, जेको मुकमल तौर ते बाक़ाइदे हीउ सॼो इलाइक़ो ठेके ते ॾेई छॾे या करोड़नि जी मंथली वठे पियो, जेको माना बंदि करण जे लाइ तयारी कोन्हे। असांजी IG सिंध खां इहा अपील आहे या गुज़ारिश आहे त महिरबानी करे त SP खे पहिरीं बदिली कयो वञे। जेसीं हीअं SP हूंदो तेसीं असांजे ज़िले में मंशियात न ख़तमु थींदी। 5 साल जा असांजे छोकिरे खे हीरोइन पीराइनि था, घर खां ॿाहिरि थो निकिरे, उनखे हीरोइन मुफ़्त में बि पियो मिले। घर में का थां कोन छॾियो, न रली का सघी असां जिस्म ते आणूं। हा जी, तव्हां एहतियात कंदड़ अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त दड़ ऐं रटा समेत बठोरे तेलके में मंशियात जो ख़ात्मो आणे मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वधायो वेंदो। ग़ुलाम मुस्तफ़ा कच्छी, KTN न्यूज़, दड़ो।